ॻोठ दलेर जहिड़ो सकनि में ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ पुनल फ़क़ीर बीमारी सबबि मज़दूरी बि नथो करे सघे। खेसि 2 पुट ऐं 3 न्याणी जो औलाद अथसि। हिननि वटि पीअण जे लाइ पाणी जो नलको बि न आहे ऐं न वरी को बाथरूम वग़ैरह। हिननि वटि हिकु कमिरो कचो आहे जेको मींहं में टिमंदो रहंदो आहे। हिननि जी चुल्हि काफ़ी ॾींहंनि खां न ॿरी सघी आहे। खेनि पाड़े वारा मानी गभो ॾींदा अथनि। हिन दौर में बि ही मिसकीन बुखुनि कटण ते मजबूर आहिनि। हिननि जे मासूम ॿारनि खे ईद जे कपिड़नि जी पिणु ज़रूरत आहे। हिननि वसवारनि खे अपील कई आहे त असांजी माली मदद कई वञे। तव्हांजो गुज़र सफ़र कीअं हले? घणा ॿार अथव? स्कूल वेंदा आहिनि? तव्हां वटि वॉशरूम कोन्हे, नलको कोन्हे, पीअण जो पाणी कोन्हे? गर्मी लगी पे नलको खपे, बाथरूम ॿारनि जी पढ़ाई लाइ कुझु खपे। न की लाइट, न की पंहिंजो बाथरूम, न की नलको, न पाणी, न छा पखो वखो कुझु बि न आहे। तव्हां घर में कमाइण वारो ॿियो केरु आहे? कमाइण वारो ॿियो केरु बि कोन्हे, हिकिड़ो ई आहे। तव्हांजो गुज़र सफ़र कीअं हले? गुज़र सफ़र मिड़े कंहिं महिल अली ॿार जहिड़े घटाई जो, कंहिं महिल कंहिंखे ईअं मिले जो वक़्तु हले। ईद जे अलावा सभु कुझु घुरिजे, पैसो घुरिजे, कपिड़ो लटो बि वठिणो आहे, ॿारनि जो को जूतो को कपिड़ो। इहा हालत लॻी पई आहे। ॿार नंढड़ा, का शइ न आहे। न को मज़ूरी करे सघे, न कुझु। असांखे त कुझु बि का शइ कान्हे, को सुख न आहे, सोलो कुझु बि कोन्हे। ईद जे लाइ छा तयारियूं कई अथव? ईद लाइ कुझु बि न, अञा मठ ते वेठा आहियूं। ग़रीब आहियूं, मज़ूरी न आहिनि, वेठा आहियूं। अलाह जे आसरे जेको ग़रीबनि खे ॾेई सघनि। ॿार घणा अथव? 5। न आहे, पखनि लाइ ज़रूरत आहे, ॿारनि लाइ ख़र्चु खपे, हर ॻाल्हि खपे। कपिड़ो लटो थियो या नलको थियो या हर शइ जेका ग़रीबनि खां मदद जेका थिए माण्हू ॾेई सघे। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मेरी आजिज़ी को कबूल कर, मेरी आजिज़ी को कबूल कर। मुझे और दर्द मलाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को